अॼु असांखे चोथों ॾींहुं अचे प्रेस क्लब में अलामती बुखल सां कैंप लॻाए असांजो सिर्फ़ु हिकु ई मक़सदु आहे त जेके असांजा मोस्ट सीनियर उस्ताद आहिनि उन्हनि खे HST प्रोमोशन ॾिनो वञे और उनजो उबतड़ असांजो जेको डायरेक्टर सेक्रेटरी अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिबु आहे उन रिश्वत एवज़ ख़बर न आहे केतिरी रिश्वत वरिती आहे रिश्वत एवज़ मोस्ट जूनियर उस्तादनि खे HST प्रोमोशन ॾिनो आहे असांजो अॼु मुतालबो आहे त जेके जूनियर उस्ताद आउट ऑफ टर्न जेके HST प्रोमोट थिया आहिनि फौरन उन्हनि खे हटाए सीनियर उस्तादनि खे हक़ ॾिनो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिते हिन थधि जी लहर में उस्ताद जो रोड ते वेहण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असां प्राइमरी उस्तादनि सां इंसाफ़ कयूं। जेके जाली HST प्रोमोशन डायरेक्टर सेकेंडरी कया आहिनि अब्दुल अज़ीज़ चाचड़ असीं चवंदा आहियूं उन जूनियरनि जा जेके तव्हां ऑर्डर कया आहिनि कैंसिल कयो। सीनाडी जी बुनियाद ते जिन बि माण्हुनि जा जिन बि उस्तादनि जा ऑर्डर थियनि था उन्हनि खे फॉलो कयो। उन्हनि जो हक़ आहे उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। पर हिते अब्दुल अज़ीज़ चाचड़ डायरेक्टर सेकेंडरी जी जेका मैनेजमेंट आहे उन्हनि करप्शन जी बाज़ार खे गरम कंदे 8 खां 10 लखनि ताईं रिश्वत वठी करे उन रिश्वत जे एवज़ हिननि 2014 जे उस्ताद खे बि HST कयो आहे। जॾहिं त असांजी सीनाडी जेका ठहे पई उहा सीनाडी जेका सेक्रेटरी खां ठही बारकोड लॻी आई आहे उन सीनाडी मुताबिक़ असांजा ऑर्डर जेके थियनि था उहे थियनि था 88 ताईं। पर हिते 93 जो ऑर्डर बि कयो वियो आहे। 95 जे उस्ताद खे बि ऑर्डर ॾिनो वियो आहे। 2001 जो 2002 जा 2003 जा 2014 ताईं जाली रिश्वत एवज़ हिकिड़े जूनियरनि माण्हुनि खे ऑर्डर ॾिना विया आहिनि। असीं चवंदा उहो कैंसिल करे सीनियरनि खे हक़ ॾिनो। असीं उस्ताद चोथों ॾींहुं आहे हिते खताली कैंप ते वेठा आहियूं। 4 ॾींहंनि में असांजो मुतालबो इहो आहे त जेके प्रोमोशन थिया आहिनि HST प्राइमरी टू HST उहे ग़लति थिया आहिनि। उनजी असांजी डिमांड आहे त जेकी 87 उस्ताद आहिनि उन्हनि खे प्रोमोशन ॾिनो वञे। जेके 2010 2008 जा थिया आहिनि उहे ऑर्डर कैंसिल कया वञनि। पर असीं अहिड़ी थधि में असीं चोथों ॾींहुं आहे उस्ताद वेठा आहियूं। इंतिज़ामिया जेका आहे उनजी का जूअ बि कोन थी चुरे। असीं उस्ताद आहियूं, असीं तइलीम ॾींदड़ आहियूं, असीं तइलीम दोस्त आहियूं। असांजो को अहसास ई कंहिंखे कोन पियो थिए त उस्ताद वेठा आहिनि रोड ते उन्हनि ॾांहुं वञूं। उन्हनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि असांजो बि का डिमांड कान्हे का असांजी पघार वधायो असांखे मुआवज़ो ॾियो। सिर्फ़ु इहो आहे त जेका नाइंसाफ़ी थी आहे प्राइमरी उस्ताद सां उहो इंसाफ़ कयो वञे। असां जेका बि इंतिज़ामिया आहे उनखे अपील था कयूं त महिरबानी करे असां उस्तादनि ते रहम कयो। असां पढ़ाईंदड़ उस्ताद आहियूं। महिरबानी करे जाइज़ मुतालबो पूरो कयूं। तव्हांजी महिरबानी।